होटल वाला ही छाप दिलता वेटर हेडिया पानी पिया गिलास नहीं गिलास खनिया आदर साईं एक गिलास हुकुमा तो दो यार। अरे पानी रखो था गिलास में थारे वो सामने होते आया साईं कूलर ने जे करे खाली रखदा हूं जो वांदा वांदा खोड़ चिंदा पानी पीतियो निकता हले दा वनी चाहिए असां तो वांदा लगू ना साईं मां के खबर आ तू चार टाइम दी हुकुम क्यों सही ओ बा खुदा के मन रहम त कर 17 गिलास दी को वाड़े ते बधो पई जा चंद्रा हुकुम जो तवा जला छान जेको वणे खणिया बाबा असां खाइण ला वेठा हूं लगे त तू साब दो पाण तवा जला छेलो आन्या छेलो न यार छेलो न खणिया साईं छेलो 12 रुपए किलो मां काडो खाई सकदम न छेलो न तो साईं मुर्गियों जे तवा जला स्पेशल तैयार करनी मुर्गी न बाबा मुर्गी भी ता न मुर्दो 500 रुपया प्लेट आवड़दो साईं वाला असां स्पेशल छोला दवा उही तवा जला आनी छोला न यार छोला यार मुखे वणदा भी न छोला भी न खणिया दाल तवा जला खणी जुआ खाओ दाल हाणे मां गरीबा दाल खाइंदुम न साईं जावरी हो असां वटि भिंडी जेको आहे न तमामु सुठी अथव भिंडी यार भिंडी मां खाइंदो न इहा मूंखे वणंदी न पटाटा तव्हां जे लाइ खणी अचूं उहे खाओ न इहे मूंखे न वणंदा आहिनि यार साईं चांहि हुजे भला चांहि यार मूंखे साको आहे डॉक्टर चयो आहे त चांहि न पी अच्छा पोइ साईं बोतल तव्हां जे लाइ भली अथव उहा न बोतल में बि गैस आहे तव्हांखे ईअं भूखिजी वेंदुमि साईं तओ खणी अचां पाण खे बि घुमाए मूंखे बि घुमाए भेण हिते वेठो आहे 40 गिलास पीतासीं 8 ॼणो को बरो चढ़ाई थो होॾे असांखे सेट अब आयो आयो ख़ुदा जी मार पोइ जल्दी ॿुधाए हाणे हुजे छा तुंहिंजे लाइ आतम नथो ॾे जो छा थो कयूं सेठ खे मोकिलियां थो पोइ उन सां मूं ॾे असांखे तूं चढ़ियल मज़ूर मूंखे तुंहिंजी दाह ॾिनी आहे तंहिंसां वटि ग्राहक आयो कुझु खाए पीए थो कुझु ऑर्डर ई नथो ॾे ऐं 2 कूलर पाणी भरे थो किना थो अञा पाणी पी पी छा मसलो आहे तुंहिंजो अञा मज़ूर तोखे दाह ॾिनी आहे हे कूलर ख़ाली थियो मां हिते उन ते आयो आहियां वञे वठि भराया कूलर हे रखो 2 कूलर पाणी जा पीतासीं अञा 3 पींदी बाबा अॻ में ग्राहक ईंदो आहे त पाणी पींदो आहे पोइ ऑर्डर ॾींदो आहे न तव्हां त मूंखे पाणी बि पूरो नथा ॾियो 2 कूलर पाणी जा पीतासीं इंसान जानवर आहे पाणी पूरो नथा ॾियो मां वञा थो हल बसि हेॾे वे 500 रुपया ॾे थो न हाली कोप धोराए पैसा त कोन्हनि सेठ कोन्हनि न हलो कोप धोरे हल